असांजी ज़िम्मेदारी आहे मौला असांजे सच्चे मोमिन जी दुआ क़बूल फरमा। ख़ुसूसन जेको जेको मोमिन बीमार आहे, बीमार करबला जे सदके उन्हनि खे शिफ़ा कामिल आजिल इनायत फरमा। ख़ुसूसन आजी बशीर में बीमार आहे, अदा कुर्बान फलकोट बीमार, मौला उन्हनि खे शिफ़ा कामिल आजिल इनायत फरमा। मोहम्मद वाले मोहम्मद जे सदके मुझा अल्लाह कब्र क़यामत में आले मोहम्मद जी शफ़ा नसीब फरमा। बाने ने जितना करीब रिश्तेदार जहां छड़े वा मालिक उन्हनि जी भी मग़फ़िरत फरमा। हाज़िर मोमिन जा जितना करीब रिश्तेदार जहां छड़े वा मौला उन्हनि जी भी मग़फ़िरत फरमा। तमाम मोमिन के चुनल मासूमिन जे ज़वारी जो शरफ़ हासिल फरमा। मोहम्मद वाले मोहम्मद जे सदके सिवाय कमे शबीर जे दिल गमन को महफूज फरमा। मालिक असां उहे अमल कराए जंहिंमें अल्लाह ऐं चोॾहं जी ज़ात राज़ी हुजे। मोहम्मद वाले मोहम्मद जे सदके हिननि घरनि ते पंहिंजी रहमत जी बरकतूं नाज़िल फरमा। जिते जिते शिया ने हैदर करार मौला जो मोहब आज़ादा रहंदा उन्हनि जी जान माल इज़्ज़त आबरू जी हिफ़ाज़त फरमा। मां वॾी दुआ मौला असांजे पर्दे जे वारिस हक़ जे इमाम इमाम ज़माना जदीद असां सभिनी खे मौला जी हक़ी ग़ुलामनि में शुमार फरमा। ख़ुसूसन मौला जी ज़ियारत नसीब फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउद दुआ व इन्नका इलाही बैठा है सलवात बावाज़ बुलंद पढ़ो नारे तकबीर। इलाही बैठा है मालिक खालिक जो नारो बुलंद आवाज़ सां जंहिं ज़बान ॾिनी आहे उन सोणी ज़बान सां मालिक जो नारो बुलंद आवाज़ सां नारे तकबीर नारे रिसालत नबी ने सरदार सोने नबी जो नारो बुलंद आवाज़ सां नारे रिसालत बुलंद आवाज़ सां नारे हैदरी। बिस्मिल्लाह इलाही वेठा आहियो ज़ारा जे शोहर काबी जे गोर हसनैन जे बाबे अली वली जो नारो ॿुधायो जेके अञा ॿाहिरि मोमिन फिरनि था पिया नज़र न्याज़ बि कयो अथऊं ज़िक्र आले मोहम्मद जो आहे सवाबु तॾहिं ते मिलंदो आहे। नारो अहिड़ो ॿुधायो उहे बि मौला जे ज़िक्र में चवंदा हथ बुलंद करे नारा हैदरी अली अलैहिस्सलाम हुसैनियत। घबरायो नहीं है वो नारो तव्हांजो इबादत में आहे हुसैनियत यजीदियत आले मोहम्मद जे जमी दुश्मननि ते लानत। जी ज़िक्र बुलंद आहे कायनात जा वारिस बुलंद आहिनि सलवात बावाज़ बुलंद पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला बिस्मिल्लाह। मौला इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम जो फरमान आहे जेको मोमिन दिल जे हज़ूर सां असांजे ज़ात जे मथों सलवात पढ़ंदो आहे त अल्लाह उन जे रिज़्क़ में तंगी न ॾींदो आहे। गंज वेठा आहे वरी बि सलवात बावाज़ बुलंद पढ़ो अल्लाहुम्मा। बस टाइम बिल्कुलु कलीला काफ़ी मौला जा मदा पंहिंजे पंहिंजे टाइम ते बूटी ॾींदा। बाबा ही ज़िक्र आहे को मौला जो मदा आलिम ज़ाकिर पढ़णु ईंदो आहे मौला जो ज़िक्र को ॿुधणु ईंदो आहे को नंगर न्याज़ जी ड्यूटी ॾींदो आहे को सभील जी ड्यूटी ॾींदो आहे को मौला जो तॾे विछाइण जी ड्यूटी ॾींदो आहे। मां चवंदो आहियां असांजूं इहे ड्यूटियूं जुदा आहिनि बाक़ी सरदार असांजा 14 आहिनि। बिस्मिल्लाह सरदार असांजा 14 आहिनि ऐं 14 एॾा करीम आहिनि ज़वार न ॾिसंदा आहिनि कंहिंजे हैसियत खे ॾिसंदा आहिनि त रुॻो नियत खे। इन माल दुनिया धरमल जो दारो मदार नियत ते आहे। जे नियत ठीक आहे त पोइ 14 जो दर खुलियल आहे। बिस्मिल्लाह सलवात पढ़ो तो मां कसीदो पढ़ा अल्लाहुम्मा कसीदो बनी मैया वारनि हिकिड़ी मीटिंग के हिकिड़ो मुशाइरो हिकिड़ी गजाणी कोठाई तवजो मुड़े जो बाबा पोइ त टोले जे हर फर्द खे हिकिड़ी चिठी हिकिड़ो ख़त मोकिलियो जो वो अची उन जलसे में उन कचहरीअ में पंहिंजे पंहिंजे पीर जी अची तारीफ़ करे। बिस्मिल्लाह उन में हिकिड़े अली जे मलंग खे बि मैसेज मोकिलियूं दावत ॾियूं उहो बि अची पंहिंजे पीर जी तारीफ़ करे पर अली जे मलंग खे टाइम उन वक़्तु ॾियूं जेॾी महिल सूरज बाक़ी वञी बचे तवजो आहे नी बाबा। इशारो कंदासीं मौज़न खे उहो वेंदो वञी आज़ान ॾींदो सभई निमाज़ ॾांहुं मुतवजा थी वेंदा अली जो मलंग पियो अकेलो पढ़ंदो थोरो ॻाल्हाए बाबा। बिस्मिल्लाह मुख़्तसर कम बस सही टोले जा हर फर्द
उन गजाणीअ में उन जलसे में पहुची विया। मौला जो मलंग जंहिंजो तारीख़ नालो लिखियो अबू मुज़फ़र मलंग, थोरो ॻाल्हाए बाबा, उहो बि अली अली कंदो पहुची वियो। सॼो ॾींहुं हर को पंहिंजे पंहिंजे पीर जी, पंहिंजे पंहिंजे मञण वारे जी, पंहिंजे पंहिंजे मुर्शिद जी तारीफ़ कंदो रहियो। अली जो मलंग ॿुधंदो रहियो। हाणे सूरत में बाक़ी बचो, हुनखे इशारो कयो तूं वञी वञी आज़ान ॾे। हू आज़ान ॾांहुं वियो। हाणे चवंसि था अली जा मलंग तूं बि अचु पंहिंजे पीर जी तारीफ़ कर। मौला जो कसम आहे, मौला जो मलंग जीअं जो आयो न मिंबर ते, ज़वार न ॾिठई टाइम खे, न ॾिठई मजमे खे। थोरो ॻाल्हायो बिस्मिल्लाह। न ॾिठई टाइम खे, न ॾिठई मजमे खे, डायरेक्ट सूरज सां मुखातिब थी वियो। ॾिस सूरज ॻाल्हि ॿुधो, हिननि जे दिलनि खां तूं बि वाक़िफ़ आहे। हा बिस्मिल्लाह। हिननि जे दिलनि खां मां बि वाक़िफ़ आहियां। लिहाज़ा अॼु मौला जो मलंग चवई थो तूं बि अली जो मलंग आहे। बिस्मिल्लाह। अली जो मलंग चवई थो त कुझु मूंखे टाइम ॾे त मां पंहिंजे पीर अलीअ जा फ़ज़ाइल पढ़ां। हा बिस्मिल्लाह। जेका मौला जे मलंग ॻाल्हि कई आहे उहा कसीदे जे रंग में तव्हांजे नज़र कयां। तवजो है बाबा। बिस्मिल्लाह। बाबा ने बोला नारा हैदरी। मलंग तो दे असां ॾूंहें नौकर हैं हिक घर दे, न कर तो मुंह झमला ले। अज रुकना पोसी ते को कई घंटे मेरा बन गया यार ख्याल। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। और दरबार दे विच मैं जाकिर को तू सूरज समझ बिलाल। इना मूजिया को मैं को दसना है जो अब्बास दा प्यू लजपाल। हैदरी बिस्मिल्लाह। जेका मौला जे मलंग ॻाल्हि कई आहे ओ रोक पंहिंजे रफ़्तार खे सूरज। बिस्मिल्लाह। शान अलीअ जो ॿुधाइण ॾे। थोरो थोरो ॻाल्हाए बाबा। बिस्मिल्लाह। हैदरी ओ रोक पंहिंजे रफ़्तार खे सूरज। हो शान अलीअ जो ॿुधाइण ॾे। मूंखे करणो ज़िक्र अलीअ जो, जिक्र गैरनि जो जलाइण ॾे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मौला जो ज़वार मोहिबा अली जो मलंगा। मौला जो मलंग जीअं चयो हूंदो उहे थियो हूंदो बाबा। बिस्मिल्लाह। मौला जो मलंग चए थो ओ पीर अलीअ जे दरजो सूरज अदना खातिम आया वक्त दे थोरो त मौला अलीअ जा खूब कसीदा गाया मां। हैदरी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। गजी नारा हैदरी। हो क़यामत वक्त दे थोरो त मौला अलीअ जा हो खूब कसीदा गाया मां। हो क़यामत ताईं पढ़ो पियो कसीदा, मूंखे भी क़दम जमाइण ॾे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हाणे सूरज मो आवाज़ आयो। सूरज वली जे मलंग के ज़वार आवाज़ ॾिनूं। बिस्मिल्लाह। ऐं जवाब ॾिनई। सूरज मो आवाज़ आयो। मलंग हुक्म करे त वापस मोटी शाम मां फजर बनाया मां। हो मौला अलीअ जा पढ़ तू कसीदा त नारा खूब लगाया। हो मौला अलीअ जा हो पढ़ तू कसीदा त नारा खूब लगाया मां। हो सब सुफियानी अज पिया चलंदा पैर में बरते पाए। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। खत्म हो गया से शम्स कमर आई फलकी सितारा कबूले अली जयाहिन सारा। हो अर्ज़ मजन था हो तॾहिं मलंगन जो। हो मौला अली खे इहे मलंग आहिनि प्यारा। हो जे
चाहा ता फजर बनाया पो आंगुर सिर फहलाइण दे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हो जे चाहा ता फजर बनाया पो आंगुर सिर फहलाइण दे आदा पिया शाम दे वेले है वो शाम दे विच खत्म कर बिस्मिल्लाह जिते साईं छड़े हुए बाबा उतो मथे लफ्ज़ दो शाम दे वेले शाम दे विच आए है सजाद मौला के जवारो बाजारो दरबारो खाई वे बिस्मिल्लाह ए मजलिस कोई बेवारस नहीं इने वारस हैं बहु सारे पहली वारसा है खातून निधि जैदी शाम दे बहर बाजार है बिस्मिल्लाह दूजी वारसा है बिस्मिल्लाह दूजी वारसा है मां असगर दी जै थुपते वक्त गुजारे तीजे वारस दा फट जिगर गियारी रोंदा रद भी है अज़ादार मौला जा मौला तवा के उहा बाजार दिखारे है अज़ादार मौला जा पुराना दाकर बंद पड़ंदा शाम दे वेले है वो शाम दे विच हो आया पूर शरीफ मलादा हो बाजार दे भी एड़े कोडे दिया सैयद सहर को गया ओ हाय हाय आनो दी मादा आदा पिया सवा लख मदमाश दे मजमे विच हो आया यकदम ख्याल रे दादा हो मंगी चादर भी एरे दे कातिल तू दे वास्ता मा ज़हरा बिस्मिल्लाह अज़ादार मौला जा शेर जवार शाम जी नजस बाजार में काफिलो आ जवार एकड़ी औरत चे हुआ मां भी पत्थर हणा मुझी साण फरमाए थी गाजी तू जो पर्दन जो जामन सजाई दे आए है अज़ादार मौला जा गाजी जे सांग मो आवाज आयो साण उन वक्त हुक्म दे नहीं जदी शाम जी बाजार अची गई आए है यो हुकुम करबला दे हां नहीं बिन पलाणन उठन दे चढ़िया अज़ादार मौला जा गाजी जे सरमो आवाज आयो अज शाम दे विच जीवे हुकुम दितई आए है ओ इवे करबल चा फरमाया हो ना बिन विपला उठा ते चढ़ो ना हाथ विच रसिया आगा पिया ना मास वर्दी है वो धुप ते बंदी ते ना शाम दी काद निभा हो वने पोर सला आमत वतान वन्यो वने अकबर को पर बस मुक जी वही जवार बाजार आखिरी बंद पड़ा अची वही दरबार मकतूल जी जवार भेणू दिसन जो कातिल इनाम पया था वठन आए इनाम भी वठन था पया रुसंदा भी वणन था सा जो इनाम थोरो वा जवार एकड़ो जालिम आया जे को जे थो कमीना तो पांजो जुल्म बयान कर ही जे थो कमीना मुजो करबला जे मैदान में वडो जुल्म आ इनाम थोरो वा ही जे तो पांजो जुल्म बयान कर ही जालिम जे तो मेरे जुल्म दा करे लहा नहीं सकदा ओ भावे लिख दे मुशाही हो तेरे नौ कातिल हो नाकाम रहे उठ कहीं नहीं चुरा ते दिखाई हे जालिम जे तो जड़ा मैं पहुंचा दू है पियो ते दी हो बैठे एक बार को गल लाई हो नहीं उठदी पियो दे है वो सीने तो मैं छिड़का नाल जे का जालिम जे पी बाबो मुझो टिन दी हन जो प्यासो